ते एसएसपी नवाबशाह ते तशद्दुद कंदड़ पुलिस ते तशद्दुद कंदड़ पुलिस ते शहदादकोट में STP जे मरकज़ी सॾ ते नवाबशाह में STP कारकुन के खंभे गुम करण औरतुन ते वहशियाणे तशदद करण खिलाफ कारकुन لاڙڪاڻي قمبر शहदादकोट रोड ते धरणो हणी सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते STP कराची डिवीज़न अगवान कामिर हयात दुनिया, STP ज़िले सदर अहमदाबाद सूमरो शबीर मगसी, रशीद मगसी, ज़ायद मगसी, सफदर सूमरो, तालके सदर फारूक सूमरो, रफ़ीक सूमरो, मोहसन मीर जत, अली मुराद बिरोई, हारी संगत ज़िले सदर गुलाम अली मगसी समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाह में STP कारकुननि जे पुरअमन एहतजाज ते पुलिस लाठी चार्ज करे 25 कारकुन खंभे गुम कयो आहे, जॾहिं त औरतुनि ते वहशियाणो तशदुद कयो वियो आहे, जंहिं जो नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। हुन चयो त STP सिंध जी नुमाइंदगी जमायत आहे, पर नवाबशाह पुलिस हथ वठी STP कारकुननि खिलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो आहे। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त STP जे गुम कयल कारकुन खे आज़ाद कयो वञे ऐं औरतुनि ते तशदुद वारे हलकनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ॿी सूर में एहतजाज जो दायरो वधायो।